बोलो वृंदावन बिहारी लाल की। गीता अध्याय 17। श्याम सुंदर श्री कृष्णचंद महाराज भगवान चवंता कि श्रद्धा टिन तरहन जी थींदी आ, भोजन भी टिन तरहन जो थींदो आ स्वभाव जे अनुसार। यज्ञ ऐं दान भी टिन तरहन जा थींदा आहिनि। त इहो भेद तव्हां श्रवण कयो। हाणे ध्यान ॾियो भाई, भोजन कीअं टिन प्रकारनि जो थींदो आहे। हिकिड़ो भोजन अहिड़ो हूंदो आहे जंहिंसां उमिरि वधंदी आहे। उमिरि कीअं वधंदी आहे, यानी स्वास्थ्य लाइ ॾाढो सुठो हूंदो आहे, बीमारियूं न थींदियूं, शरीर निरोग रहंदो आहे, बुद्धि वधंदी आहे, बल वधंदो आहे, सिहत तंदुरुस्त थींदी आहे, सुख वधंदो आहे, प्रीत वधंदी आहे। अहिड़ो भोजन रस वारो, शरीर खे लॻण वारो, स्वभाव सां ई मन खे प्यारो लॻण वारो भोजन जा पदार्थ सात्विक पुरुष खे प्यारा हूंदा आहिनि। चओ हरे राम। सात्विक माण्हूअ खे सात्विक भोजन वणंदो आहे। अच्छा, सात्विक भोजन कहिड़ा कहिड़ा पदार्थ ईंदा? जहिड़ी तरह गौ माता जो खीर आहे, खीर में ठहियल सुठा पदार्थ पवित्र। हरी सब्जी सात्विक भोजन आहे। फुल्को, चांवर, हरी सब्जी, जेके भी सब्जियूं लगभग हा न, कुछ कुछ वर्जित हूंदियूं कुछ समय जे अनुसार। बाक़ी ये सब दाल, रोटी ऐं पालक सब्जी जेके भी आहिनि, हरी सब्जी, ये सब सात्विक है। शुद्ध घी, ये सब सात्विक। वधिक मिर्च मसाला न, सादो भोजन, बिल्कुल जंहिंमें खुशबू ईंदी आहे सत्य गुण जी। चओ हरे राम। इहो सात्विक भोजन आहे, स्वभाव सां ई प्यारो। वधिक मिर्च मसाला न, रखियल बासी भी न, ऐं ईअं बाहि भी न ॿरंदी हुजे। कई होटलनि में अहिड़ो भोजन खणी ईंदा आहिनि कि बाहि ॿारींदा आहिनि, बाहि ॿारियल ई हूंदी आहे बर्तन में, ऐं मुंहं मां कढी पोइ धुआं कढंदा आहिनि माण्हू। चओ हरे राम। न अलाए कहिड़ो भोजन आहे, अलाए माण्हू अलाए केरु आहिनि। चओ हरे राम। इहो भोजन सात्विक न आहे भाई। सात्विक सत्य गुण वारो, जंहिंजे खाइण सां आनंद अचे, शरीर में मुस्कान अचे, चेहरे ते तेज ओज अचे, जंहिंजो सार वधीक देर तक शरीर में रहे, जंहिंसां बल मिलंदो रहे, बुद्धीअ खे प्रखरता अचे, अहिड़ो सात्विक भोजन थींदो आहे। चओ हरे राम। गौ माता गवाही थी ॾे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। भगवान कृष्ण 56 भोग छॾे करे दुर्योधन जा छावजी खाधो, साग खाधो विदुर घर, हा न, खिचड़ी खाधी। भगवान केला खाधा, बेर खाधा। ये सब सात्विक फल, सात्विक खीर, सात्विक हरी सब्जी, सात्विक। सादो हुजे, बस नमक हुजे, सेंधो, थोड़ा सा जेके जरूरी असांजा जेके औषधीय वनस्पति मसाला है। हाली त सात्विक गुण जो आनंद तव्हां ॿुधी रहिया हो। इहो भोजन बल बुद्धि वधाइण वारो, प्रेम वधाइण वारो, शरीर में मुस्कान ॾियण वारो आहे। ठीकु आहे। जहिड़ो भोजन खाईंदासीं ओड़ी मती ईंदी, ओड़ो ई चेहरो, ओड़ो ई शरीर थींदो। पहिरियों बचपन में ठाहींदा ये मखणी दाल, बढ़िया, जीअं न आइस्क्रीम जमियल हूंदी आहे, बढ़िया पीली पीली दाल, ये मखण वांगुरु बढ़िया। हाणे धीरे धीरे त उनजो रूप अहिड़ो बदिलजी वियो आहे। चओ हरे राम। त इहो तो सात्विक भोजन उमिरि वधाईंदो आहे, स्वास्थ्य वधाईंदो आहे, ॾाढो सुठो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। इन जो सार ॾाढी देर तक हूंदो आहे। तव्हां हिकु बार मलाई हूंदी आहे न, गौ माता जे खीर जी मलाई ठहियल, उन जो तव्हां फुल्को खाई ॾिसो या कुझु कंहिं बि पदार्थ में मलाई खाई ॾिसो। जीअं ब्रेड जो सैंडविच आहे, मलाई जो खाई ॾिसो, चङी तरह लॻल हुजे, ईअं न अधु को चम्मच ईअं सुञनि वांगुरु।
अॼुकल्ह त ॿार मलाई मखण ॾिसी करे नक हेॾे होॾे करण लॻंदा आहिनि। कुरकुरे ॾेखारियो, लेस ॾेखारियो, हा हा, पोइ त ईअं झपटो हणंदा जीअं चील अची वञे। सात्विक इन जो सार ॾाढी देर तक हूंदो अथव भाई, यादि रखिजो। सार याने असां, इहो मां पंहिंजो अनुभव थो ॿुधायां, असां कलकते वेंदासीं न त सॼो ॾींहुं कम में, पोइ राति जो सिधो भोजन कंदासीं, पोइ विच ते चटखट, हा न, चटर पटर जेके बि मिलिया, चाट मिली, दही बड़ा मिलिया, हे मिलियो हो मिलियो, स्वाहा। लेकिन भोजन सिधो राति जो, नो ब्रेकफास्ट नो लंच। त सुबुह जो वेंदे वेंदे नाश्तो कंदासीं, त हिकु बार नाश्ते में मस्तु सैंडविच खाधोसीं, चओ हरे राम। टोस्टर खाधासीं, पर आलूअ वारा न, हे रबड़ी बढ़िया मलाई उन में भरे करे विधई, पूरी हीअं ताक ॿाहिरि तक कीअं बिल्कुलु पैकिंग थियल मलाईअ जी। वाकई उहो खाधोसीं त सॼो ॾींहुं बुख ई न लॻी, न की खटी डकारूं, न की एसिडिटी, न की फैसिडिटी, कुझु न। ऐं सुठो तरो ताज़ो भोजन, शक्ति बल ऊर्जा सभु, सॼो ॾींहुं महिनत ऐं बुख बि न। त तव्हां घर वञी सुभाणे सभु वञी करे बढ़िया मलाईअ जा ज़ोरदार तव्हां सैंडविच या टोस्टर चइबो आहे, सैंडविच ई चइबो आहे न, हा, उहे खाई ॾिसो, ब्रेड में रखी चङी तरह लॻाइजो मलाई, थोरी न, जेतिरी ब्रेड आहे उन खां वधीक मलाई ॿाहिरि तक निकितल हुजे बढ़िया। शक्कर थोरी पीसे घटि विझो भले, जा गुड़ विझो, शक्कर ठीकु आहे, गुड़ वरी न खाई सघंदव तव्हां, त इन हिकु ॿ टोस्टर खाई त ॾिसो, सुभाणे पतो पइजी वेंदव। चओ हरे राम। गौ माता जे खीर जा सभु पदार्थ बढ़िया, आहा। श्री कृष्ण भगवान यशोदा मैया के बांह पकड़े चवनि था, मैया मोहे बड़ा कर लेरी। सभु चवनि था तूं नंढो आहे, नंढो आहे, तूं मूंखे वॾो कर। वॾो कीअं कयं? त कृष्ण भगवान चवनि था, वॾो कीअं कंदीअ ख़बर अथई? मूंखे वधीक खीर पीआर, मखण खाराए, ॾही खाराए, रबड़ी खाराए, मलाई खाराए, मिठाई खाराए, तॾहिं त वॾो थींदुमि मां। चओ हरि राम, हे हरि। मैया मोको बड़ा कर लेरी, दूध दही घृत माखन मेवा, आहा, केॾा बढ़िया पदार्थ है। श्री कृष्ण था चवनि, दूध दही घृत यानी घी, दूध दही घृत माखन मेवा, जो मांगो सो देरी, जेको घुराए उहो ॾींदी वञ, बढ़िया। मैया मोको बड़ा कर लेरी। अॼु 5 कटोरियूं हटाए छॾींदा हीअ न्यू जनरेशन। घी रखोनि त ॿियो बार कुझु खाइनि वई कोन, मखण चटाए छॾियोनि त पोइ त कुरकुरे में बि शक कंदव, इन में बि कुझु मिलावट न हुजे। दूध ऐं खीर त पोइ वरी बांसुरी वॼाइणी पवंदी आहे, खीर ईअं थोरी पीअंदा आहिनि ॿार, हा न। या तो चॉकलेट शेक बना के दो, या तो बर्फ मिला के दो, बोर्नविटा मिला के दो, पोइ बि मुरली वॼाए पोइ तॾहिं वञी पीअंदा आहिनि न। चओ हरे राम। अच्छा दोस्त ॾिजे, असां बि त ईअं नाच नचाया न माउ पीउ खे, ॿारनि महिल गुस्सो ईंदो आहे, असांजी बचपन भुलिजी वियासीं, असां बि त ईअं नाच नचायासीं, असां बि त सुम्ही पवंदासीं 8 ताईं, जेसि ताईं बाल्टी भरे पाणी न हारनि, ठका न कनि, त पोइ वञी उथंदासीं। हरे कृष्ण। त इहो सात्विक पदार्थ आहे खीर जा, भगवान कृष्ण घुरी था वठनि। ॿारनि खे आदत विझो हरी सब्जी खाराइण जी, सात्विक भोजन जी, खीर जे पदार्थनि जी, ठीकु आहे न। कम से कम हाणे जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि खे माताऊं आदत विझी थी सघनि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। जेके ॿार नर्सरी वञनि था न, स्कूल था वञनि, उन्हनि खां ज़िंदगीअ में भुली करे बि कॾहिं फरमाइश न पुछिजो, आन्या क्या खाएगी आज, है आज तेरे को पिज्जा बना के दूं टिफिन में कि मैगी बना के दूं, हाँ आज क्या खाएगा। ये भुले भुला एक बार पुछो न तो उनके पतो पइजी भाई, हाँ मुझे मथो आ, पोइ तव्हांखो कॾहिं उहा लौकी घुरंदी, तव्हांखो पेठो घुरंदी, मम्मी आज मेरे को कद्दू बना के दो न टिफिन में, हाँ मम्मी प्लीज प्लीज आज मेरे को लौकी खाने की इच्छा हो रही है। अहिड़ी खेपत हाणे ईंदी अलाए न ईंदी, अहिड़ा ॿार। चओ हरे राम। भोले भोला हिकु बार पुछियो, 2 बार, पोइ हुनजी नस में कनेक्शन जुड़ियो, करंट लॻी वियो, भाई मुंहिंजे ई मथो आहे, पोइ त मैगी खाइणी आहे।
वो तो पास्ता ही खाइणा आहिनि रोज़, तक ते आलू खाइणा आहिनि, छा जाए टिंडा ऐं लौकी ऐं करेला। चओ हरे राम। उन्हनि खे ऑप्शन ही ॾियो, राजा बेटा आज करेला खाएगा कि पेठा खाएगा। ये पुछो नहीं, आइटम ही बजो नेड़ा, उनके दिमाग में पहुंचनी कोन आलू ऐं वांगण। श्री कृष्ण गोविंद। भाई मजाक न समझो, ॾाढी कीमती ॻाल्हि अथव इहा, तव्हां करे ॾिसो। एक बार फरमाइश पुछो न, पोइ ज़िंदगी भर पोइ बंसी वॼराईंदो, पोइ नाच नचाईंदो, पोइ वरी नचणो पवंदो, जेको चवनि उहो ई खाराइणो पवंदो, न त अनशन करे छॾींदो, बुख कढंदव भले, साग न खाईंदव, आलू ई खाईंदव। हाणे त ईअं थी आहिनि, आलूअ में अगरि गोभी मिली वई त उहो बि रिजेक्ट, आलूअ में गोभी मिली वई त उहो बि रिजेक्ट, आलू तरियल न आहिनि, पाणीअ में उबरियल आहिनि त उहे बि रिजेक्ट। कमाल थी वियो। करेला त न खाईंदा, करेला कंहिं सब्जीअ में अची आहे त उहा सब्जी बि रिजेक्ट। अहिड़ी कहानी अॻिते वधी वई आहे, तंहिंजे करे सभु माताउनि जे मथां अथव भाई। और ॾिसो, तव्हां उन्हनि जो भलो था चाहियो त हरी सब्जी खाईंदा, सुठो भोजन खाईंदा त स्वास्थ्य सुठो थींदो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाणे ध्यानु ॾिजो भाई, इहो तो सात्विक भोजन। सात्विक माण्हूअ खे प्यारो हूंदो आहे, राजसी माण्हूअ खे कहिड़ो भोजन प्यारो हूंदो आहे? ध्यानु ॾिजो, उनखे रजोगुणी भोजन प्यारो हूंदो आहे। रजोगुणी भोजन कहिड़ो हूंदो आहे? कौड़ो, खट्टो। ध्यानु ॾियो भाई, सेवादारनि खे ॿुधाइजो जेके भोजन ठाहींदा आहिनि, छो जो उहे वीचारा वेहंदा कोन्हनि, ऐं जेके वेहंदा आहिनि उहे ठाहींदा कोन्हनि। जेके खाईंदा आहिनि वीचारा, उहे वीचारा चुपचाप खाईंदा आहिनि, ऐं जेके ठाहींदा आहिनि उहे खाराईंदा आहिनि। उहा ॻाल्हि होसि तक कीअं पहुचे, उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे उन्हनि खे ॿुधाइजो तव्हां। कड़वो, खट्टो, लूण वारो, गर्मा गरम, चवंदा आहिनि न अॼु त गर्मा गरम खाराए। चओ हरे राम। तमाम कोसो, तिखा व्यंजन, तिखी भाॼी, सुकल, गरमाइश पैदा करण वारो, अंदर गरम करण वारो, दुख वधाइण वारो, चिंता वधाइण वारो, रोग पैदा करण वारो भोजन, अहिड़ा पदार्थ जेके आहिनि उहे राजसी पुरुष खे वणंदा आहिनि। ध्यानु ॾिजो भाई, त इहो भोजन कोई अलॻि सां न ईंदो आहे। उन ई भोजन खे अहिड़ा तड़का विझंदा, अहिड़ा मिर्च विझंदा कि सात्विक भोजन बि छा थी वेंदो? राजसी। चओ हरे राम। लिखियो अथव न, वधीक खट्टो राजसी। पहिरियों मज़ो न ईंदो, खिचड़ी ईअं फिकी फिकी लॻंदी, हाणे जॾहिं खां खट्टो विझनि था इमली, आहा, हाणे त आनंद अची वियो आहे। ईअं खटी खटाई पीअण जी ज़रूरत ई कोन्हे। खिचड़ी तो खाए कि खटाई जा लोटा भरे पीअंदे तूं? ॿुधायो, खिचड़ीअ खे कॾहिं खट्टो कबो आहे? लेकिन खिचड़ी बि खट्टी थी। कढ़ी ठहंदी पहिरियों बेसण जी, कढ़ी ठही वरी ॾहीअ जी, हाणे कढ़ी थी ठहे इमलीअ जी। उहो छा विझंदा आहिनि? कूकम। हाणे ताईं आलू छाटणा पवंदा आहिनि, आलू कारिया, कॾ त इमली थी निकिरे, कॾ त कूकम था निकिरनि, कॾ त पता था निकिरनि। पहिरियों 2-4 पत्ता विझंदा, भाई भाॼी सुठी ठहंदी। उन में आलू नज़र ईंदा, सब्जीअ में ढेस नज़र ईंदी, गोभी नज़र ईंदी, कचालू नज़र ईंदा। हाणे पतनि में छाटणो थो पए त भाॼी किथे आहे? पहिरियों त पत्ता ईंदा, दाल में बि, भाॼीअ में बि। अति सर्वत्र वर्जयेत, अति हमेशा वर्जित आहे, यादि रखिजो। हा न भाई, टीवी हलंदी आहे त पहिरियों धीरे धीरे छा थियो, सभु सीरियल हलंदा ऐं कार्यक्रम हलंदा, पोइ धीरे धीरे एडवर्टाइज़ आई। पोइ छा थियो, 2 घंटे जी कोई भी सिनेमा हली, कुछ भी हलियो, प्रोग्राम हलियो, पोइ कलाक जे विच में एड ॾींदा, विच में माण्हू थी वेंदा, पंहिंजो कमकार करे वठंदा। पोइ वरी छा थियो, हर 15 मिंटे में। पोइ हाणे त ईअं थियो आहे, बसि 2-4 मिंट थियो, हलंदे हलंदे ऐं माण्हू छत तो किरे तो, उते फिल्म बंदि, उते पहिरियों एड ईंदी, उहो छत ते लटकियल ई हुजे, न हेठि न मथे। हाणे ईअं थियो आहे, 2 मिंटे में एडवर्टाइज़। त हाणे ईअं लॻंदो आहे भाई हे कार्यक्रम जे विच में विज्ञापन थो अचे कि विज्ञापन जे विच में कार्यक्रम थो हले। असां बि ईअं करे छॾियो आहे, अहिड़ा पत्ता विधासीं भाॼियुनि में,
कि भाजी मिले ही कोन थी, पत्ता ही पत्ता था मिलन। पहिरों तो टुबी हणी छाटना पवंदा आहिनि। ये यमुना जी में सफ़ाई करनी पवंदी आहे, गंगा जी में तीअं। त राजसी माण्हूअ खे जेको भोजन प्यारो आहे उनखे सात्विक भोजन न वणंदो। सुठी बढ़िया दाल ठाहिजो, नमक बि हुजे, शुद्धगी बि हुजे, लेकिन चवंदो हे छा आहे, हिन में त कोई स्वाद ई कोन्हे। हाँ, फिकी ठाही थी, लूण त विधो आहे, अञा लूण न, फिकी आहे ने। हाणे फिके खे बि मिर्चनि सां ई माण्हू जोड़े आहे। मिर्च घटि आहिनि त उनखे फिको था चवनि। फिको त नमक सां थींदो न, नमक त आहे। मिर्च कोन्हनि उनखे बि फिको, ईअं नथा चवनि तिखो न आहे। पोइ अहिड़ा मिर्च विझंदा उन में कि छा चइजे। भोजन मुंहं में रखे त अखियुनि मां पहिरियों आंसू निकिरनि, गिरो ई अंदरि पोइ वञे। भोजन मुंहं ते रखे, ठोड़ ते पसीना अची वञनि माण्हूअ खे, टिकण ते गिटनि में पसीना, हथनि में पसीना, पसीना बि खाए, नक बि वहंदो वञे, दाल जा सुड़का बि भरींदो वञे। अहिड़ा मिर्च विधऊं, अहिड़ा विधऊं, गरम मसाला अहिड़ा कि पाण ई माण्हू अंदरि ई अंदरि ईअं वीचारो टहिकण लॻो, गरम थी वियो। इन्हनि माण्हुनि खे क्रोध जल्दी अची वेंदो आहे, गुस्सो जल्दी अची वेंदो आहे, छो जो अंदरि गर्मी हली वई न। अहिड़ा गरम मसाला मिर्च, आनंद थोड़ी आयो, सुख न मिलियो। हे त अञा खाइण महिल हालत आहे, पोइ वरी जेकी कब्जी थींदी, पेट में मरोड़ ईंदी, पेट में वकड़ पवंदा, सूर ईंदा, लोटो खणी ईंदो वेंदो रहंदो, उहो त पोइ जो हिसाब किताब आहे। उहो काॾो डाइजेशन थींदो, हाजमो काॾो हूंदो सही। चओ हरे राम। पोइ अहिड़ियूं बीमारियूं थींदियूं आहिनि, पोइ डॉक्टर चवंदा आहिनि कुझु नथो खाई सघे, तेल वधीक न खाइजांइ, फ्राई व्राई तड़का बंदि, मिर्च न खाई सघंदे, वधीक मिठो न खाई सघंदे, ऐं पहिरीं संतुलित खायां त जीवन भर खायां। आयुर्वेद में चवनि था लाल मिर्च त घर में ई न रखो। ध्यानु ॾियो भाई माताऊं, लाल मिर्च चवनि था घर में ई न रखो। तव्हांखे मिर्चनि जो शौक़ु आहे, हरी मिर्च खाओ, हरी मिर्च खाओ न, ईअं खाओ, बढ़िया बिना तरे खाओ। अगरि मिर्च जो शौक़ु त उहा सुठी आहे, हरी मिर्च ईअं खाओ। तोते खे खाराईंदा आहिनि माण्हू, कारी मिर्च खाओ। कारी मिर्च वरी बि उपयोगी आहे, गलो खोलण वारी आहे। चओ जय श्री कृष्ण। अहिड़ा तड़का, अञा भोजन रखो, फ्रिज खोलियो, कटोरो खणो त बसरनि जी अहिड़ी ईंदव गंध कि माण्हूअ जी गति थी वञे मंद। इन्हनि जी त कहिड़ी स्मेल ईंदी आहे, ख़तरनाक। त इहे जेके भोजन आहिनि, वधीक मिर्च मसाला, गरम मसाला, तिखा, गरमा गरम बाहि वारा भोजन, इहे रजोगुणी माण्हूअ खे पसंदि ईंदा आहिनि। कचा पका बि खाईंदा त होटलनि में अॼुकल्ह। चओ जय श्री कृष्ण। ये दुख वधाईंदा आहिनि, चिंता वधाईंदा आहिनि, रोग वधाईंदा आहिनि। अहिड़ी आदत थी वेंदी आहे मिर्च मसालनि जी कि सादो भोजन उनखे सवादु ई न ईंदो। आचार्य रजनीश चवनि था मिर्चनि जी जेकी आदत थी वेंदी आहे, उहो ज़बान ते जेसि ताईं उन्हनि जो टेम्परेचर हाई न थियो, जेसि ताईं ज़बान में तड़प न आई, जेसि ताईं ज़बान तड़फी न, नृत्य न की, नची न, हा हा हाणे लॻे थो रोटी खाधी आहे, हा हाणे मिर्चनि असरु कयो आहे। अहिड़ा मिर्च लॻा ज़बान ते, अखियूं भरिजी आयूं, पसीना अची विया, हा हाणे लॻे थो मां दाल खाधी आहे। दाल ईअं हूंदी आहे। हरे राम, हे हरे श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। केॾीमहिल प्रसाद में बढ़िया अहिड़ा मिर्च हूंदा आहिनि कि बढ़िया चई खणी बसि कयो। हालांकि वधीक परसेंटेज माण्हू खाई वठंदा आहिनि, अॼुकल्ह खाइनि था पिया न। सभु न आहिनि कि न खाई सघनि, ॾाढा घटि माण्हू जेके न खाई सघनि। असां त न खाई सघंदा आहियूं, पोइ जे मिर्च हूंदा आहिनि पोइ छा कयूं। चओ जय श्री कृष्ण। त केतिरो सम्झाए माण्हू, हिकु बार चए, ॿ बार चए, वरी मिर्च मिलाईंदा वञनि त पोइ वरी चवंदा आहिनि दुनिया खे त बदिले न सघंदो, पाण खे ई बदिलियो। पोइ असांखे ई छा करिणो पवंदो, पाणी मिलाए पीअणो पवंदो। बढ़िया, हा वधीक मिर्च आहिनि मान लो, हा पुलाव में वधीक मिर्च आहिनि, सब्जीअ में थोरो पाणी मिलाए छॾियो भैया। बढ़ती बि थी वई। असांजे वरुण देवता खे त वरदान मिलियल आहे, जल देवता खे, जंहिंमें विधो त बिल्कुलु वृद्धि थी वञे। हा जंहिंमें पाणी विझो शइ वधी वञे न, उहा खिचड़ीअ में विधो खिचड़ी वधी वई, पुलाव में विझो पुलाव वधी वेंदो, सब्जीअ में विझो सब्जी वधी वेंदी, ऐं मिर्च घटिजी वेंदा। आहे की न? त इहो उपाय असांजे लाइ सही आहे। पर ॿिया वीचारा जेके न खाई सघंदा उहे काॾे वञनि।
इन करे मां चवंदो आहियां मिर्चनि जो दॿो रखी छॾियो हिकिड़ो, जीअं होटल ते पियो हूंदो आहे 8-10 दॿा पिया हुजनि, जेके मिर्च पसंदि आहिनि उहे बुरकींदा वञनि चङी तरह, बढ़िया। हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाणे अचो भाई, तामसी माण्हूअ खे कहिड़ो भोजन पसंदि हूंदो आहे? तमोगुणी। भगवान चवनि था हे अर्जुन, जेको यज्ञ शास्त्र जे विधि मूजिब कयो वेंदो आहे, माफ़ कजो, अधु पकल कचो पको जंहिंमें कोई रस कोन्हे, बदबे वारो पारूथो रखियल फिटी करण लाइक़ अपवित्र भोजन तामसी पुरुष खे वणंदो आहे। चओ हरे राम। हूंदो आहे न केॾी महिल चङी तरह चांवर कचा आहिनि, अरे असां सभु हजम करे वेंदा आहियूं, खणी अच कचा चांवर बि खाई आ। बेरस चवंदा आहिनि फुल्को बि खाओ, भोजन खाओ त उन में रस हुजे, यानी घी हुजे, गोरस मां घी ठहंदो आहे न, बिल्कुलु ईअं न खाइणु खपे कि हिकु बूंद बि न हुजे। ठीकु आहे, अॼुकल्ह डाइटिंग थी हले पई, माण्हुनि जो वज़न वधी वियो आहे, त छा करे तेल बिल्कुलु न विझो न तव्हां। राजस्थान में छा कंदा आहिनि, भोजन ठही ईंदो आहे बिना तेल जे, हिकु बूंद बि तेल न, पोइ मथां घी विझी करे खाईंदा आहिनि, हा न। भई अभूखो न खाधोसीं, घी विधोसीं, त तव्हां थोरो सो घी विझो कि कम से कम भाई पवित्र त थियो, सात्विक थियो, शुद्ध घी गऊ माता जो, जाते 10 चमचा विझणा आहिनि उते 1 ई चमचो विझो। प्रभु रूखी तो न खाओ, थोड़ा घी तो लेते जाओ। त जेको भोजन कच्चो पको आहे, जंहिंमें स्मेल थी अचे पई, रखियल आहे, कल्ह ॿुधायोसीं न बासी भोजन न खाइणु खपे, पर केॾी महिल लालच अची वेंदी आहे। पनीर पियो कल्ह जो बढ़िया, पनीर बची पियो, हाणे काॾे फिटी करे केरु ॾे कम वारी माईअ खे, हा वाङण बचियल त हणेसि करमनि जा, तूरी बचियल आहे त हाणे ई ॾेई छॾेसि, पनीर बचियल आहे, पनीर टिक्का पिया आहिनि। हे हरी प्रभु, सभु कुझु तव्हांजो आहे, असां बि तव्हांजा प्रभु, भोग त प्रसाद त ठही वियो आहे, हाणे सुबुह जो वरी खाइबो इहो। चओ हरे राम। पोइ लालच थी अची वञे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हालांकि कुछ पदार्थ खराब न थींदा आहिनि, जीअं खंड जा ठहियल कोई मिठाई वग़ैरह नमकीन उहे हलंदा आहिनि, पर जेतिरो थी सघे सात्विक हुजे ऐं बेरस न हुजे, पारूथो न हुजे, स्मेल न ईंदी हुजे, वधीक जेकी अपवित्रता न हुजे, शुद्धता हुजे। अपवित्र भोजन फिटी करण जहिड़ो, पारूथो, बदबूअ वारो, कच्चो पको, अहिड़ो भोजन तामसी माण्हूअ खे प्यारो हूंदो आहे। ॾिसो भाई, भॻवान खे त ज़बान सां चवण बि सुठो न लॻो आहे कि मांसाहार छो चवनि, जॾहिं भोजन जे बारे ई चवनि था पिया, त पोइ जीव खे कटे करे खाइणु, उहो त महातामसी थी वियो। उहो तामसी न थी वियो, महातामसी। नशे वारो कोई भी पदार्थ कंहिं भी तरह जो, केवल शराब न, गुड़ाखू, तमाखू, जर्दा, गुटका खाइण, बियर पीअण, जंहिं भी तरह जा कोई भी नशा आहिनि, सभु भयंकर तामसी, नरक वठी वञण वारा आहिनि। इन करे इन्हनि खे दूर खां ई त्यागे छॾिजे। चओ हरे राम। केॾी महिल हथ बि लॻी वञे त हथ धोई छॾियो, भॻवान जो नालो खणो। जीव दया करण जे लाइ, न कि कटे करे खाइण जे लाइ। चओ हरे राम। हे हरे। अहिड़ो भोजन त वीचार में बि न आणियो, महातामसी भोजन। श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। साध संगत जी, ॾाढा माण्हू सवाल कंदा आहिनि कि भाई असां धीरे सां चवंदा आहिनि, अकेले में अंडो त नॉनवेज न आहे न, अंडो त खाई था सघूं न असां। असां त ॿुधो आहे कि अंडे शाकाहारी होते हैं, संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, ये ॿुधो आहे असां।
मां इहो टीवीअ में ॿुधो हूंदो, हा, लेकिन संतन जी वाणी तो संडे हो या मंडे कभी न खाओ अंडे, वरना पड़ेंगे ऐसे डंडे की हो जाओगे ठंडे। हरे राम। अरे भाई, अंडा की शाकाहारी थिया, शाक धन आहार। शाक याने छा? शाक याने सब्जी। कहिड़े वण ते अंडा लॻा आहिनि ॿुधायो? कोई हिकिड़ो वण ॾिठो अथव? कोई वण ते अंडा ॾिठा अथव? शाकाहार कीअं थियो? कमाल जी ॻाल्हि आहे। माण्हू कुझु खाइण लाइ कुझु बि तयारी करे छॾींदा आहिनि। अंडा शाकाहारी थिया। कहिड़े वण ते लॻंदा आहिनि भाई? कहिड़ी खेती थींदी आहे? काथों पैदा थींदा आहिनि? राम 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 राम। जातो जीव गंदगी कंदा आहिनि, पोटी कंदा आहिनि, उतो अंडा पैदा थींदा आहिनि। तव्हां सोचो त अगरि अंडा खाइणु पाप न आहे त सोचो उन्हनि खे केतिरो कष्ट थींदो आहे। अंडा ईअं ई न पैदा थींदा आहिनि। अंडनि मों ई त मुर्गा मुर्गियूं चूजा चूजी पैदा थींदा आहिनि। त मतिलबु तव्हां पैदा थियण वारो पहिरियों ई मांस खाई था छॾियो। जीअं कोई पेट में भ्रूण हूंदो आहे उहो खाई था छॾियूं असां, ऐं सोचूं था अंडो शाकाहारी आहे। सॼे दुनिया में 4 या 5 देश आहिनि जंहिंमें सभिनि खां वधीक अंडा ऐं चिकन इहे उपयोग में ईंदा आहिनि। उन में भारत देश अथव हिकु, उन चइनि 5 देशनि में। हिकिड़ी तव्हां दर्दनाक ॻाल्हि ॿुधंदव कि ॾिसो जेके वॾा वॾा पोल्ट्री फार्म आहिनि जंहिंमें अंडा पैदा था थियनि, सभु मशीनुनि ते कमु आहे। मुर्गीअ अंडो ॾिनो, मशीनुनि ते सेकजी वेंदा। हाणे उन में अगरि कोई मुर्गी निकिती फीमेल त उहे रखी छॾींदा, भई उहे वरी अंडा ॾींदियूं। 6 महीने खां पोइ वरी उनखे कटे करे खाई छॾींदा। अंडा बि उन्हनि जा वठंदा। 6 महीना 7 महीना थिया, वॾी थी वई, पोइ विकिणे छॾींदा, कटे करे खाओ उन। ऐं अगरि चूजा पैदा थिया, ध्यानु ॾिजो, तव्हां यूट्यूब ते सर्च करे था सघो। अगरि चूजा पैदा थिया न त 24 घंटनि जे अंदरि उन्हनि खे मारे छॾींदा। 24 घंटनि जे। एॾा प्यारा प्यारा पीले रंग जा, अछे रंग जा, एतिरा सा नन्हा नन्हा वीचारा भूखा प्यासा उहे हलंदा वेंदा आहिनि ईअं रेलिंग में, ऐं उन्हनि जा टुकड़ा टुकड़ा थी वेंदा आहिनि। ॾाढी दर्दनाक तरीक़े सां उन्हनि खे मारींदा आहिनि। चओ हरे कृष्ण, हे हरि। केवल भारत देश में 8 अरब उहे चूजा मारिया वेंदा आहिनि हर साल। 8 अरब यानी सम्झो था घणा थिया? 800 करोड़। और कोई अंडा न खाए तो पोइ छो पैदा कनि? 800 करोड़ केवल चूजा मारिया वेंदा आहिनि, छो जो उहे मेल आहिनि। त साध संगत जी सोचो केॾो वॾो अपराध थी रहियो आहे, केॾा पाप थी रहिया आहिनि। कई देशनि इन्हनि ते वीचार कयो आहे, स्विट्जरलैंड वग़ैरह, उन्हनि त सोचियो आहे कि भाई उन्हनि खे ॾिसी करे बि तकलीफ़ थी थिए, त इहो बंदि थियणु खपे। श्री कृष्ण गोविंद। त अंडो छा आहे? भ्रूण मास आहे, उहो खाऊं था। ऐं उन में बुद्धि भ्रष्ट थींदी, बीमारियूं ईंदियूं। जेके उन्हनि में बीमारियूं हूंदियूं उहे त अंदरि वेंदियूं। पवित्र त कोन्हे, शुद्ध त कोन्हे, शाकाहार त बिल्कुलु कोन्हे। इन करे शुद्ध पवित्र आहार वठो। ये भगवान कृष्ण जी वाणी अथव। बोल वृंदावन बिहारी लाल की। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे